आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, मदई जी मां सां ख़बर शामिल कंदा हलूं त मदई जे भरिसां ॻोठ गायजा जे रहवासी ॻोठाणे ग़ुलाम क़ादिर गायजो जे घर ते SHO गायजा जी अॻुवाणीअ में पुलिस अटालन चादर चेदवारी जो तक़दुस पामाल कंदे चढ़ाई करे घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद कयो आहे, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि ग़ुलाम क़ादिर अबड़ो, मुज़फ़र अबड़ो, सिकंदर अबड़ो, परवेज़ अशरफ अबड़ो ऐं ॿियनि पाक किताब समेत प्रेस क्लब पहुची गायजा पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो त मज़कूरा SHO खे हटाए ॿियो ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे ऐं असां सां इंसाफ़ मुहैया कयो वञे। वधीक उन्हनि मीडिया ॾो धाईंदे चयो, असांजा ॿार ऐं असांजो वालिद साहिबु हुयो हेॾां बिरोही सूबेदार महबूब ॻोठ गायजा जो SHO आहे ऐं सतार मीराणी वॾो मुंशी आहे ऐं रुस्तम जमादार आहे ऐं ॿिया 11-12 ॿिया हुया सिपाही जेके असांजे ॿारनि जा ॿियनि न सुञाणे सघिया। उन में उते आया जो लठबाज़ी करणु शुरू कयूं असांजे ॿारनि ते। असां न हुयासीं, असांजे वॾे खे मारियऊं, किरी पियो। पोइ असां आयासीं त असांजा ॿार हिकिड़ी असांजी भेण आहे उहा किरी पई, उहा बेहोश आहे ऐं मुंहिंजो वालिद साहिबु बि बेहोश थी वियो, दम जो मरीज़ आहे, हे बि न पियो ॻाल्हाए ॿोलाए सघे। हाणे वठी आया आहियूंसि ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं त असांजे घर मां जेके आहिनि सामान हिननि खोटिया। अचे चयूं त तव्हां चोर तारा आहियो घर में। असां चयोसीं बाबा का FIR को असां वटि का NC उहा ॿुधायो, कीअं असां चोर कीअं तारा आहियूं। असांजे वरी भाउ जो पिया नालो खणनि, उहो असांजो भाउ सिक्योरिटी कंदो आहे सखर में वीचारो, उहो ईंदो आहे 8-9 ॾींहं, कंहिं महिल 10 ॾींहं, उहो ओॾां हूंदो आहे। उनजे लाइ पिया चवनि त उहो चोर आहे। बाबा उनजे लाइ का FIR आहे, का NC आहे, ॿुधायो असांखे। छा मुतालबा? असांजो मुतालबो इहो आहे त असांजे मसाइलो हल कयो वञे ऐं असां हिन सूबेदार खे का सज़ा मिले त वञे हलियो हिनखे लहराए छॾनि। ऐं जेको वॾो मुंशी आहे इहो बि आयो आहे त वॾो आज़ार आहे, चोरनि सां खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।